नए जन्म जूं तोखे वाधायूं ए सिंध जा हिलाली पुट। सभई उची इस्तकबाल कंदा आगा शाह ज़मान। सिंध जी ज़रखेज़ धरती पंहिंजी कुख मां हमेशा अहिड़ा अनमोल पुट ॼणिया आहिनि जिन साह ॾेई क़ौम जो वेसाह बहाल कयो आहे, पर कॾहिं बि ॾाढ अॻियां न झुकिया आहिनि न विकिया आहिनि। तारीख़ में जॾहिं बि सिंध जे अरॾे पुटनि जो ज़िक्र थींदो त होशियो खां हेमूअ ताईं, मुज़फ़र भुट्टो खां सिराई कुर्बान खावड़ ताईं, नूरुल्लाह खां रूपले ताईं, शहीद सिंधु देश बशीर खान कुरैशी खां अब्दुल वाहिद आरीसर ताईं, शहीद मक़सूद कुरैशी खां शहीद सलमान वधे ताईं धरतीअ जे बहादुर पुटनि जो ज़िक्र सिफ़े अवल में हूंदो। उन्हनि मांझी मर्दनि मां कराचीअ जे सिंधी माण्हुनि ऐं क़ौमी कारकुननि जी मालिकी कंदड़ सिंध जो बहादुर पुट आगा शाह ज़मान बि हिकु आहे। जीअं सिंधी जलदो आहे कसम, जेसियां सीनो ऐं सीने में दम थे सिंध ख़ातिर सिर भी कलम, साथ हलंदो रहे लाट बरंदी रहे नौजवान साथियों। जहिड़ी रीत शहीद सिंधु देश मोहतरम बशीर खान कुरैशी कराची अंदर धरती धड़नि जी मालिकी करे धारियनि ऐं साम्राज खे ललकारे पैगाम ॾिनो त सिंधी क़ौम निंधणकी या हेकली नाहे, संदन वारसी मालिकीअ लाइ जुए जा जोधा जागन पया। उन ई नक्शे कदम ते हलंदे आगा शाह ज़मान शहीद सिंधु देश मोहतरम बशीर खान कुरैशी खां पोइ कराची जी सिंधी आवाम में वेसाह बहाल करे दुश्मननि लाइ ललकार बणियो। सिंध अञा सिंध नाहे थी, सिंध गिदड़नि नाहे खाधी, सिंध जे अंदर अॼु बि असां जूं अमलियूं उहे सूर्य पुट ॼणनि पियूं। ऐं तव्हां असांजी सूरत में कराची खां कश्मीर ताईं हज़ारे हिन धरती माउ जा उहे जानसार पुट अॼु बि मौजूद आहिनि जेके धरती माउ जे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदा ऐं कंहिं बि सूरत में सिंध जे हिक इंच तां बि दस्त बरदार कोन थींदा। सिंध सां इश्क जे ॾोह में कराची जी सिंधी माण्हुनि जी मालिकीअ वारे ॾोह में 9 फरवरी 2014 ते भिटाईबाद में दुश्मननि जे गोलियुनि जो खाज बणियो। जिंदगी ऐं मौत वारी कश्मकश में मुब्तला कराची जे आगा खान अस्पताल जे ICU वार्ड में दाख़िल रहियो। उन दौरान वटस घर भातियुनि ऐं जानिसार दोस्तनि खां सवाइ जस्कम क़ौमी तहरीक जो को बि मुख्य लीडर वटस लड़ी न आयो। एतिरे क़दर जो जस्कम साणस लातालकी जो इज़हार करे छॾियो। शहीद सिंधु देश बशीर खान कुरैशी जो भाउ हुअण जे नाते शहीद भाउ मक़सूद खान कुरैशी संदस अयादत करण लाइ अस्पताल पहुतो ऐं संदस लफ़्ज़ हुआ त आगा शाह ज़मान असांखे प्यारो आहे, जंहिं करे आऊं उन जी अयादत ते पहुतो आहियां। पार्टी तर्जुमान हुअण जे नाते पार्टी पाबंद कयो आहे त आगा शाह ज़मान सां असांजो को बि तालुक नाहे, पर धरतीअ जी थंज मल्हाइण वारनि खे धरती हमेशा सुर्ख सलाम कयो आहे। ही उहो ई आगा शाह ज़मान आहे जॾहिं शहीद बशीर खान कुरैशी खां पोइ क़ौमी कारकुननि जी तज़लील थींदड़ लाशनि खे वसूल करण वारी क़ौमी तहरीक जो को बि अॻवान तयार न हो। हू उन वक़्तु बि आगा शाह ज़मान पंहिंजे लावारिस बणिजी वियल क़ौमी कारकुननि जी मालिकी कई, जंहिंमें मधु ॻोठ जो हां ॾारींदड़ वाक़ियो जंहिंमें 3 क़ौमी कारकुन पुलिस हथां शहीद कया विया। शहीद लाल बख्श भट्टी ऐं शहीद वहीद चारण समेत केतिरनि ई क़ौमी कारकुननि तोड़े आम सिंधी माण्हुनि जी मालिकी कंदो रहियो ऐं अॼु बि उन ई जज़्बे सां धरतीअ जो हक़ अदा कंदो अचे थो। आगा शाह ज़मान ज़िंदगी मौत जे कश्मकश मां निकिरी नए जनम सां ॿीहर सिंध माउ जी थंज मल्हाईंदो अचे पियो। मुंहिंजी धरती जो को बि गुनाहगार न बख़्शो वेंदो, को बि गासिब, को बि गद्दार न बख़्शो वेंदो। रूप रहबर जो वठी न सघंदो राज़न कोई, हाणे बेदार थियो आहे भलारनि जो वतन। हिन वक़्तु रियासत तरफ़ां क़ौमी तहरीक खिलाफ़ हिकु वॾो क्रैकडाउन जारी आहे। अहिड़ी सूरत हाल में कराची अंदर धारियुनि जी दहशत ऐं वहशत तोड़े रियासत जे डिघे ऑपरेशन हूंदे बि आगा शाह ज़मान पंहिंजे समूरे सथ सां कराची जे खौफ़ वारे माहौल में मुब्तला सिंधी माण्हुनि तोड़े क़ौमी कारकुननि जी मालिकी तोड़े वारसी कंदो रहे थो। 9 फरवरी 2016 आगा शाह ज़मान जे नए जनम जो ॿियो साल आहे। पार्टी तरफ़ां हिन वक़्त ताईं आगा शाह ज़मान मथां थियल हमले जा के बि तफ़सील न वरिता विया आहिनि, न ई संदसि कंहिं क़िस्म जी मालिकी कई वई आहे। अॼु बि जवाबदार जेल अंदर बंदि आहे ऐं मुसलसिल धमकियूं ॾेई रहियो आहे। तंहिं हूंदे बि आगा शाह ज़मान
पंहिंजे केस सां पाण मुंहुं ॾेई रहियो आहे। अॼु असां जस्कम मर्कज़ मां तमामु घणो पुरुमीद थी इहो सवाल करण ते मजबूर थी पिया आहियूं, छा जेकॾहिं शहीद सिंधु देश मोहतरम बशीर खान कुरैशी अॼु ज़िंदा हुजे हा त क़ौमी कारकुन एतिरा निंधणका ऐं लाचार हुजनि हा, या क़ौमी कारकुननि सां बेइंतहा मोहबत हुअण ख़ातिर एॾियूं वेसा घाटियूं थियनि हा? यकीनन इहो सवाल पंहिंजी जाइ ते वॾी मायना रखे थो। क़ौमी तहरीक जे सभिनी दोस्तनि खे अर्ज़ त जिते बि हुजो, जंहिं बि हाल में हुजो, भिटाईअ चवाणी, छिजम कतारां, साथ सलामत, सच सलामत, सिंध सलामत।